जेको तमामु मशहूरु हो, उते तमामु घणा एनिमल रहंदा आहिनि, पर शींहं बि रहंदा आहिनि। त जॾहिं उते पहुतासीं त वॾो जेको असांजो चङो मुड़ुसु हो, उन झलियो त बाबा हिकिड़ो बि हेठि न लहे, हिते खोड़ पंहिंजो शींहं थींदा आहिनि, शींहं हूंदा आहिनि, तंहिंजे करे ख़बरदार को हेठि न लहे। हिन चयो हूं, जेको असांजो चङो मुड़ुसु हो, हुन चयो हूं क्या कहता है, वेंदासीं हलंदासीं, हलो तव्हां मूंसां। टीकर ॾेई असांखे वठी वियो हेठि। हाणे शींहं पिया ॾिसूं असां, हेठि जो वठी वियासीं त पोयों वॾो जेको असांजो चङो मुड़ुसु हो, उनखे गुस्सो लॻो, चयो ईअं कीअं ॿारनि खे बि वठी वियो आहे, विचोले ॿारनि खे बि वठी वियो आहे, असां जहिड़ा विचोलो ॿार, इन्हनि खे बि वठी वियो आहे, हिनखे घुरायोसि जल्दी। विसलियूं वॼी वयूं, घोड़ थी वियो, मुटाए असांखे, आग बूट चवंदा आहिनि उते जहाज़ में, ऐं वॾियूं वॾियूं नहरूं ईस्ट पाकिस्तान थुली, हाणे बांग्लादेश में। उते जॾहिं वियासीं त हिनखे दॿाएं, ऐं तूं छो वठी वएं हिननि खे, तोखे जॾहिं मां झलियो, मां ऐलान कयो त कोई बि हेठि न लहे, तूं छो थो लहे? ॿ टे लफ़्ज़ बि चयईंसि। जॾहिं हलियो वियो ऐं असां पंहिंजे कमरे में वियासीं त असां चयो तूं त चए पियो की हे कौन होता है, यूं जवाब ई न ॾिनो। असांजे सुना नहीं, मैंने तो सुना ही नहीं, हेॾी ॻाल्हि हो करे उस। तो जनाब ये इतनी बातें इधर से हुई हैं, आपने सुनी है या नहीं सुनी है?